सारा में सचो धनी सारा रब सतार साणी थींदो सूर में क्यों प्रियो न जी पचार चल खोले नाइब सांजा धनी न करे धार वठो ना अल्लाह जो क्यों तन दरी तमार कयो निमाज रोजो अथवा बारी असंदा बार मौत बिठो मथे ते बी कबर जी पुकार ईंदो पेट जमीन जे तव हुंदया दुकार थींदव पुछा अमाल जी पोते कड़ो कंदो इज़हार कुछ कमाशे की न किया हूं बंदाई बेकार उम्र विञाई से अपराध सारी सब जमार ईंदव भीड़ भिकुन जी भनी बुत कंदव ई धार सिज लही चे नेजे थींदो ते पवंदी ख़बर चार हर को हूंदो हे खुलो वा धन कई दार नको संती नको साथी नको पांजा बच्चा बार ईंदो मीर मदीने नो चे खणंदो बदो हिन जा बार अचे बीहंदो विच में या अरबी थी इज़हार कोठींदो अचे क़यामत ॾींहुं आंसूं भरियो सरदार काहे हलंदो कादर ॾे या कढ लाए कतार की न छॾींदो काराणी ॾिसी पंहिंजा गुनाहगार मुरसल अली माफ़ी वठराए ॾींदो दोस्त जे दरबार मश्क सदके शहीदनि जे न तुंहिंजा खतादार इमाम बैतो अर्ज़ करई मुंहिंजी वाग मदीने वार को सूंहं भरिया ई सरदार चे साणी थींदे सूर में मला हिकु अल्लाह माना लख